अहम मौज़ू आहे। उन मौज़ू ते न रुगो दोस्त गॾु कया आहिनि, पर तव्हां ॾिसो था असांजे जेके ऑडियंस जो इंट्रस्ट आहे त तसव्वुफ़ जो मौज़ू ही जुज़ ऐं कुल जा जेके तबका आहिनि, हमाओस्त ऐं हमाओस्त जो जेके ॾुखियूं मंज़रूं आहिनि, जिनखे सम्झण जे लाइ माण्हुनि खे ज़माना लॻी विया, उन मौज़ू खे ॿुधण जे लाइ ही जेके कुझु दिमाग़ आहिनि जेके हिते वेठा आहिनि, उन्हनि जो इंट्रस्ट शो थो करे त तसव्वुफ़ तरफ़ ऐं अमन तरफ़ माण्हुनि जो वॾो रुझान आहे ऐं माण्हू उन तरफ़ अचणु था चाहिनि। दरगाह लुआरी शरीफ़ असांजो पाड़ो आहे। जीअं गिरोड़ी साहिब वारी ॻाल्हि त जो मिलणी मोचारो सो आहे गुजारो, जे हिकिड़ी सिहत शरीर जी ॿियो पीढ़ियुनि जो पाड़ो। असांखे इहो एहसासु आहे त उन पीढ़ियुनि जो पाड़ो जेको आहे उनजो वॾा ढेर धणी वारा लुआरी शरीफ़ ईंदे वेंदे मरणा परणा असां उतां ईंदा रहंदा आहियूं। ऐं उनजो जेको फैज़ आहे दरगाह लुआरी शरीफ़ या लुआरी जा लाल जेके आहिनि, उहो फैज़ जारी आहे। उहो फैज़ जो जेको गस आहे उहो बंदि थियो आहे। दरगाह लुआरी शरीफ़ सां जेके वाबस्ता मुरीद आहिनि, उनजे घर जे अंदरि असांजे ओड़े पाड़े में जेके माण्हू आहिनि उते बि उहो हलंदो थो रहे, पर आम माण्हू जेको जंहिंजी पर दस्तारबंदी न आहे कयल, बैत न आहे कयल, उन माण्हू जे लाइ उहो दरगाह या उहो जेको हंधु आहे उनखे रोकियो वियो आहे ऐं न ई उन ते उहो मैसेज ॾिनो वियो आहे। बल्कि कुझु माण्हू जेके आहिनि उन्हनि महसूस सां औक़ाफ़ सां तालुक़ था रखनि उनखे, ऐं वॾी ॻाल्हि आहे त पाण तसव्वुफ़ सां वाबस सां माण्हू महसूस सां ॾिठो हूंदो त जेको लुआरी शरीफ़ जो जेको पोर्ट्रेट मीडिया ॾिनो आहे, जेको माण्हू ॾिनो आहे, जेको सियासी माण्हू ॾिनो आहे, ईअं लॻंदो आहे ॼण त उहो बेरूत आहे। उते ॿिनी पासनि खां माण्हू मोर्चा बंदि आहिनि, उते को रुगो रत जा दरिया था वहनि, न आहे। उते माण्हू ॾाढो प्यारु मोहबत सां था रहनि, अज़ीज़ रिश्तेदार आहिनि ऐं हू सभु चाहिनि था ख़्वाजा मोहम्मद ज़मान सां जेको जी अक़ीदत आहे, लुआरी जी जेका दरगाह सां जेका अक़ीदत आहे, उन ते हिकिड़ी पॉइंट ते उहे सभु माण्हू मुतफ़िक़ आहिनि। तव्हां जहिड़ा जेके माण्हू जेके ओपिनियन मेकर आहिनि, जंहिंजो माण्हू जे दिमाग़नि ताईं पहुच आहे, जंहिंजो इक़्तिदार एरा ते वेठल माण्हुनि ताईं पहुच आहे, उन्हनि इहो ॾाढो सुठो कमु कयो आहे। ऐं तव्हां हिन मैसेज खे खणी अचो ऐं लुआरी शरीफ़ जा जेके बि मुरीद आहिनि, असां जेके मोहबत कंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि खे गॾे विहारे ऐं इन ते हिकिड़ा सेमिनार थियणु खपनि, हीअ ॻाल्हियूं थियणु खपनि। बाबा साईं सुल्तान तौलिया जी दरबार में खोलियो दरगाह खे जेको बैन कयो वियो आहे, उहो बैन उन्हनि माण्हुनि जे साज़िशी एप्लीकेशन से कयो वियो आहे जंहिंजो दरगाह सां वापसि वास्तो ई कोन्हे। ही उहे माण्हू आहिनि, उहो जीअं आऊं इहो चवां त दाइश जेको आहे न, उहो उन्हनि माण्हुनि जो बिगड़ियल रूप आहे। उहो नज़मुल्लाह काबुल्ला जे लाइ दाइश छा थी चवे त उहो दाइश जेका अॼु सूरत पकड़ी आहे, इहा सूरत कंहिं दौर में पकड़ियल हुई ऐं कुझु माण्हू हुआ। महसूस साहिब वधीक ॻाल्हाए सघंदो त साईं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इहा ॻाल्हि छाकाणि जो ॾाढी संगीदा ॻाल्हि आहे ऐं ॾाढी गूढ़ी ॻाल्हि आहे। सच ॻाल्हायां पॉलिसिस्टिक मीडिया ॾिसो, असल में ही जेका दरगाह या दरगाह न आहे सिर्फ़ु, पर इहा ज़ाहिर बातिन जी हिकिड़ी बादशाही आहे। बादशाह ज़ाहिर बातिन ॿिन्ही तरफ़नि खां ज़ाहिर जी बि तव्हां वेंदो तव्हां हैरान रहिजी वेंदो त अहिड़ा मुग़लनि जा बेड़ा मलाद कहिड़े क़िस्म जो बेड़ा थियल आहे। ऐं बातिन जो त तव्हां ॾिसो था जेको पाण जेको हबीब सिलसिलो जेके आहे क़ुर पाक में आहे त पंहिंजो अलमाल वल जुनून ज़ीनतुल हयात दुनिया बल बाक़ियात सालिहात ख़ैरुन रब। असल में माल जेको आहे उहो फ़साद जे जड़ हूंदो आहे। हिते बि माल ई फ़साद जी जड़ थियो। हालांकि फ़क़ीरनि जो को माल कोन हूंदो आहे। सूफ़ी त उहो आहे जंहिंजो खून बि ॿिए खे मुबाह हुजे, उहो सूफ़ी आहे। जंहिंजो माल ॿिए ते हलाल हुजे, जंहिंजो खून ॿिए ते मुबाह हुजे, उहो सूफ़ी आहे। हिन सिचुएशन में इन क़िस्म जे साईं ॻाल्हि कई। हाणे पर हिकिड़ी मां तव्हां ॻाल्हि कयां, जेकॾहिं इहे बादशाह पाण चाहिनि, जेको मां तव्हांखे हक़ीक़त हाल ॿुधायां तव्हांखे, जेकॾहिं इहे बादशाह पाण चाहिनि त इहा हद लाइ का ॻाल्हि वई कोन्हे का। पोइ दफ़े छा थियो, जॾहिं मां पोइ दफ़े चीफ एडमिनिस्ट्रेटर काफ़े में
मां जॾहिं वियुसि त मां ॾाढो परेशान थियुसि। हिकिड़े दिली सुकून खां अलावा हिकिड़ी जंहिं ॻाल्हि मां परेशान थियो आहे इहा ई त हेॾो वॾो फैज़ जेको आहे, एॾी वॾी ज़ियारत जेका आहे, उहा आला सॾनि जेका आहे हर माण्हूअ जे लाइ बंदि लॻी पई आहे। हिकिड़ो मदब जो मक़ाम आहे, हुसूर ॾिठो हिते जेका आहे न साईं। अच्छा, मां सोचियो हाणे कुझु बि थी पए, मां हफ़्ते जे अंदरि दरगाह खुलाईंदुसि ऐं कंहिं न कंहिं नमूने सां मां उनजे लीगल नुक़्ते ते पहुचंदो खुलाइण जे लाइ। मां राति जो पतो सुबुह जो मुंहिंजी बदिली थी वई। मां सोचियो हिन में मालिकनि जो राज़ आहे, हिन में तकड़ी इहा ॻाल्हि इहा ॻाल्हि 2013 जी आहे। सो मुंहिंजे हिन में के तकड़ जी ज़रूरत कान्हे का। हा, इहा मां तव्हांखे ॿुधाई दिलि जी ॻाल्हि, छो जो हू चाहिनि था बस। बाक़ी जेकॾहिं ज़ाहिरी कोशिशि थिए थी पई त सभ खां वधीक तावन मां कंदुसि इनशाला। ऐं तव्हां ॾिसंदो त इहे सभु पछाड़ी प्रॉपर्टीज़ बि मोटाए ॾींदासीं बशर्ते को अहिड़े क़िस्म जो उसूल न थिए। जेको अॼु वारो ही निशिस्त जेका थी आहे ऐं हीअ जेका ॾिसिजे पियो सिलसिलो त लॻे थो हाणे कमु थी आहे। तव्हां नियत थैंकफुल आहियां जमात वारी शरीफ़ जो, न रुगो ऑडियंस जे हिसाब सां पर जॾहिं आया त सेशन खे हुननि पंहिंजो कयो, हुनजा वॉलेंटियर दोस्त असां सां। इहो ई ॾाढो ज़बरदस्त मैसेज आहे, उहो पंहिंजे फैमिली सां असांजे ॻोठ में कीरो साहिबु आयो आहे, ॿिया सभु, त इहो ॾाढो ज़बरदस्त मैसेज आहे। जेको हीअ महफ़िल आहे हिन में अञा ॿ अहम हिकिड़ा अञा नंढा हिकिड़ा इवेंट्स आहिनि जंहिंमें तव्हां गुज़ारिश कजो। पर उन खां पहिरीं जेको आहे असांजा रोशनी पब्लिकेशन्स वॾो कमु कयो आहे। मां सम्झां थो मलफूज़ात जा घणा कमकार जेके पब्लिशन करे सॼी विसाण कयो आहे कांग्रेस सां, उन्हनि जे इदारे तरफ़ां हिकिड़ी नई मूवमेंट कई वई आहे त इहे आइडियाज़ ऐं सेलिब्रेटिंग आइडियाज़ जे रुमान सां जेके शख़्सियतूं आहिनि उन्हनि जा मुजस्समा ठाहे उहे बि पंहिंजे कुतुबखाने जे ज़रिए सेल कनि था। उहो जेको दोस्त आहे दिलीप कुमार, में गुज़ारिश आहे त हू पंहिंजो जेको ठाहियल लतीफ़ साईं जो मुजस्समो आहे उहो अची पेश करे ऐं प्रोफेसर साहब एक दोस्त आहे दिलीप कुमार आर्टिस्ट आहे, लतीफ़ साईं जो ही मुजस्समो अवेलेबल हूंदो रोशनी कम्युनिकेशन वटि। ऐं मिठाई या क़ीमत हूंदी पर कम अज़ कम तव्हां रखी पंहिंजे घर में ॿियनि हंधि तबरकनि जे तौर ते रखी सघो था। साईं इहो मुंहिंजो गिफ्ट हो, तव्हांखे न खुला था तव्हांखे ॿियो ॾींदो। अच्छा ॿियो ॾींदो, मूंखे ॾेई वञा न त पोइ फ़क़ीदार कोसो ॾिसी पियो घटि न कंदा। अच्छा, हाणे जमात नारी शरीफ़ जे दोस्तनि जे तरफ़ां स्टेज ते वेठल पैनलिस्ट लाइ अजरकूं मोकिलियूं वियूं आहिनि। उन्हनि खे गुज़ारिश आहे त उहे अजरकूं पेश कनि ऐं शुरूआत साईं मयसर साहब खां कनि। माइक न ॿुधायो थी, माइक ते सारे माइक पे मिठाई साहब मिठाई साईं खे अजर वारेंगे। सरकार खे साईं मोहम्मद अजरक जो तोहफ़ो पेश कयो। अॼु दरगाह आहे पर हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि आहे तस्दीक शुदा आहे कि दोस्तनि ॿुधायो लतीफ़ साईं वसियत कई मूंखे अजरक में दफ़न कयो। फोटो करो असांजो फोटो कढो, असांजो फोटो कढो। सही सही अञा हिकिड़ी ॻाल्हि
साईं मसूद साहब खां वठी गुज़ारिश दरगाह शरीफ़ नवारी जे खोलाइण जे सिलसिले में पहिरीं जेका विक्री खणणु चाहियो बहितर इहो लॻो त डॉक्टर साहब टाइम हो ऐं उते खानका ते किताबनि जी तकलीफ़ रुगमाई कराई खानका जे मां नवाज़ शरीफ़ माना हीउ जेको पतो छपियो आहे नेशनल अभियान सिंधी इन सां हिकिड़ी नवारी जी खानका खे खोलाइण जो इहो पहिरियों तव्हां बुनियादु रखंदो वञी करे साईं हाणे असां ऐलान था करियूं साईं अंजुमन गुलामाने कलंदर जा दोस्त वेठा आहिनि उन्हनि इहा गुज़ारिश कई आहे त औक़ाफ़ डिपार्टमेंट सां गॾिजी किताब नवाज़ जो जेको आहे इनागुरेशन नवारी शरीफ़ में जमात सां गॾिजी तव्हां असां सां ॻाल्हायो त इहो करियूं था इनागुरेशन ऐं साईं सिद्दीकी साहब हलिया विया सिद्दीकी साहब हलिया विया अच्छा साईं हाणे आख़िर में गुज़ारिश आहे दोस्तनि सभिनी खे गुज़ारिश आहे तवजो ॾियनि उहो कंदो केरु ॿियो हा ऐं साईं हाफ़िज़ तव्हांजी इजाज़त सां फैज़ल साहब हे तसव्वुफ़ जो रंग आहे हाफ़िज़ बमरो साहब जेको आहे कमु खे खणियो बीठो आहे ऐं निस्बत वारो आहे नफ़ी इस्बात करायो सभई शामिल थियूं था नफ़ी इस्बात खे ईअं करायो हिते बि थी वेंदा उन खां पोइ दुआ शरीफ़ ईंदी जेका दरगाह जी साईं ख़्वाजा मोहम्मद वारी पोइ इस्लाम इस्लाम हिकिड़ो ॿुधायो पोइ वरी असांजा जेके बि सूफ़ीज़म जा जेके तरीक़ा आहिनि उन्हनि वटि ज़िक्र सभिनी वटि हिकिड़ो मुतफ़िक़ ज़िक्र आहे नफ़ी ऐं असबाब ऐं उनखे अफ़ज़ल ज़िक्र चइबो आहे ला इलाहा इहो आहे नफ़ी इल्लल्लाह इहो आहे असबाब नफ़ी जॾहिं ला इलाहा चवंदा आहियूं उन ते असांजो सॼो तसव्वुर हलियो वञे त काइनात में का बि शइ कोन्हे इल्लल्लाह उन टाइम तव्हांखे पंहिंजी दिलि जी जेका धड़कन आहे उन ते तवजो रखिणो आहे ऐं उन मां इहो कोशिशि कयो तव्हांजी ज़ुबान सां गॾु तव्हांजी दिलि मां आवाज़ु अचे कादरी तरीक़े में जहरी ज़िक्र थींदो आहे माना वॾे आवाज़ सां नक्शबंदी जेके आहिनि उहे पंहिंजे दिलि जी धड़कन जे मथां तवजो ॾींदा आहिनि सो तव्हां महिरबानी कयो सिर्फ़ु ॿिनि 2.5 मिंटनि जे लाइ पंहिंजो अखियूं तव्हां मोटींदव ऐं उन खां पोइ हिकिड़ी आवाज़ में मां जी चई वञा तव्हां मुंहिंजे पुठियां उनखे रिपीट कंदव घटि में घटि 11 दफ़ा असां इहा ज़िक्र जी तस्वीर वरजाईंदासीं ऐं उन खां पोइ साईं नवारी शरीफ़ जे सिलसिले जी का मखसूस जेका थींदी आहे क़सीदो वग़ैरह उन जा मिसरा पोइ दुआ करिजो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम हस्बी रब्बी जल्लल्लाह माफ़ी कल्बी गैरल्लाह नूर मुहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 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 मुहम्मद रसूलुल्लाह साईं दुआ गिरियो साहब दुआ करायो तव्हां दोस्त में दुआ में शामिल जो परियां जेके बीठा आहियो सभु अचो जेके गैलरीज़ में बीठा आहिनि उहे अचनि दुआ में शामिल थियनि दोस्त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या इलाही
टेंशन में अच्छा